नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गवर्नर केपीके फैसल करीम कुंडी खे जल्द खां जल्द पेशावर पहुचण जी हिदायत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी गवर्नर ख़ैबर पख्तूनख्वा फैसल करीम कुंडी खे फौरी तौर केपीके वञी पंहिंजे आइनी ऐं कानूनी ज़िम्मेवारी अंजाम ॾियण जी बि हिदायत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त गवर्नर हाउस सिर्फ़ रस्मी उहिदो न पर सूबे में वफ़ाक़ जी नुमाइंदगी जो अहम इदारो भी आहे। उन लाइ गवर्नर खे अवामी सतह ते मुतहरिक किरदार अदा करणु घुर्जे। नाज़रीन, असां खे हिकु भेरो ही ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाए रहिया आहियूं त पीपीए चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गवर्नर केपीके फैसल करीम कुंडी खे जल्द खां जल्द पेशावर पहुचण जी हिदायत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी गवर्नर ख़ैबर पख्तूनख्वा फैसल करीम कुंडी खे फौरी तौर ते केपीके वञी पंहिंजे आइनी ऐं कानूनी ज़िम्मेवारी अंजाम ॾियण जी बि हिदायत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त गवर्नर हाउस सिर्फ़ रस्मी उहिदो न पर सूबे में वफ़ाक़ जी नुमाइंदगी जो अहम इदारो भी आहे। उन लाइ गवर्नर खे अवामी सतह ते मुतहरिक किरदार अदा करणु घुर्जे।